साईं मुंहिंजा हिकु चकर राणी चवण लॻी बादशाह खे त ॻाल्हि ॿुध जाम टाइम थी वियो आहे आऊं पंहिंजे माउ पीउ जे घर कोन वई आहियां। हाणे हीअं कर तूं हल ऐं पाण ॿई ॼणा हलूं था मुंहिंजे अबे ऐं अम्मा जे घरां थी पाण उतां चकर लॻाए वरी ईंदासीं। तो बादशाह चवणु लॻो राणी खे त हाओ रन तुंहिंजो आऊं चयो मञां थो, हल तूं तयारु थी त पाण हलूं था उतां चकर वकर लॻायो वरियो था अचूं। सो हाणे बादशाह ऐं राणी विया हुन राणी जे माउ पीउ जे घर, बादशाह जे ससु सहुरे जे घर। हाणे हिकिड़ी ॿ टे राति रहिया, हाणे उतां वरी निकिता। सो हाणे अचनि पिया कुझु हिकिड़ो ॿ सिपाही हुजनि, हाणे जी टांगे वग़ैरह त हुजे को इहो हाणे जंहिंखे घोड़े सवारी चइजे हुन घोड़े सवारी ते हाणे हीअ अचनि पिया। हाणे राणी बि हुजे बादशाह बि हुजे त कुझु हिकिड़ो ॿ सिपाही घोड़नि ते वियो बि हुजनि। सो हाणे बादशाह पंहिंजे ससु सहुरे खां उतां मोकिलाए थी हाणे उतां अचे पियो। हाणे अचनि पिया त अॻियां अहिड़े रस्ते तां हिननि जो गुज़र थियो, उते हिकिड़ो तमामु वॾो पुराणो गेदुड़ी जो वणु हुजे, उन में गेदुड़नि जी मौसम हुजे, गेदुड़ा बीठल हुजनि। हाणे राणी बादशाह ऐं उन्हनि जो उतां उन गेदुड़ी जे वण वटां उतां घसो उतां हिननि जो गुज़र थियो, वणु बि तमामु पुराणो वॾो हुजे। सो हिते राणी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत हीअ ॾिस गेदुड़ा केॾा न भला आहिनि, तूं बीह त आऊं इहे गेदुड़ा पटे खायां। सो हिते बादशाह चवणु लॻो रन छॾ गेदुड़नि खे, हाणे गेदुड़ा बि को खाइण जा आहिनि जो तूं गेदुड़ा खाएं थी। सो राणी ज़िद करे बीह रही। सो बादशाह चवणु लॻो त वञी धूड़ पाई खा गेदुड़ा, हाणे गेदुड़ा बि को खाइण जा आहिनि जो तूं गेदुड़ा खाईंदे। सो नेठि राणी सिपाही खे चयो, तो सिपाही वियो कुझु गेदुड़ा वग़ैरह उतां पटे आयो। राणी हाणे उहे गेदुड़ा वग़ैरह खाधा हुते, तो न मञी गेदुड़ा राणी पटे उतां कुझु खाधा, कुझु सिपाही उतां खणी आयो चूंडे उन ॾिना राणी खे, राणी गेदुड़ा खाधा। हाणे बादशाह चवणु लॻो त रन निभागी छॾ इन गेदुड़नि खे, हाणे हल था हलूं, तमामु जाम देरि थी वई आहे, घर पंहिंजे पुॼूं राति थी वेंदी हली। सो नेठि बादशाह राणी ऐं उतां निकिता, राणी गेदुड़ा खाधा कुझु खया। हाणे हणंदे अची महल में पुॻा, हाणे ख़ैरनि जो अची राति थी। हाणे बादशाह जो यार हिकु काको लीमू हिकु काको जुमू, हाणे उहे बादशाह जा पग मट यार हूंदा हुआ, उन ॻोठ जा हूंदा हुआ, बादशाह वटि राति जे टाइम में कचारी करण ईंदा हुआ। सो आया बादशाह ख़ैरनि जो हाल अहवाल वरिता उन्हनि खां, कचहरी वचहरी कई। हाणे काफ़ी टाइम हाल अहवाल वठी कचहरियूं वचहरियूं करे सो काको लीमू काको जुमू ॿई रवाना थिया। हाणे बादशाह त ख़ैरनि जो अची सुम्ही रहियो। हाणे ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त घोड़ा थी वई ॻोठ में, अड़े बणा हीअ छा थियो हीअ खून थी वियो। सो हिते ख़बर इहा बादशाह खे पई, त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॾे ख़बर हीअ ॻाल्हि हले पई, छा आहे मसइलो वञी ॾिसी था। सो वज़ीर आयो उन ॻोठ मंझि, सो ॾिसे त हिकिड़ी पोड़ी मुई पई हुजे, पोड़ी मुई पई हुजे। सो वज़ीर पुछा करणु लॻो उन पोड़ी जा जेके माना मिट माइट हुआ, जेके घर जा भाती हुआ, उन पुछा करणु लॻा। वज़ीर चवणु लॻो उन्हनि खे त ॾियो ख़बर हिन पोड़ी खे छा थी वियो, अव्हां जी घोड़ा लॻी पई आहे। सो उहो चवणु लॻा, उहो जेके उन जा मिट माइट हुआ उन पोड़ीअ चवणु लॻा त हिकु चुड़ैल आई हुई, असां ॾिठी हुई, सो अची हिन पोड़ी ते हमिलो कयो ऐं हिनखे ॾंद हणी हुनजो रत बत पी, ऐं असां घणी हेॾा होॾा कयो, असांखे थियो डपु हुनजा हेॾा हुजनि वार हेॾा हुजनि ॾंद। सो असांखे अची ख़ौफ़ थियो, पोड़ी खे मारे वई असांजी, सो चुड़ैल त भॼी वई आहे। सो वज़ीर जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, सो वज़ीर बि हैरान थी वियो त ॻोठ में चुड़ैल जिन हले, छा आहे ख़बर कोन्हे कहिड़ी भला कहिड़ी मुसीबत आहे। सो वज़ीर वरी डोड़ंदो आयो अची बादशाह वटि, बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। सो बादशाह खे चवणु लॻो वज़ीर त हीअ मसइलो हीअ आहे, जेका पोड़ी मुई आहे सो उहे उन जा जेके मिट माइट जेके ख़ानदान जेके फैमिली आहे घर जा भाती, सो हीअ ॻाल्हि कनि पिया त को चुड़ैल वग़ैरह हुई, को हेॾा वार हेॾा ॾंद, उहा उनखे मारे वई आहे, रत बत उनजो पी वई आहे, निशान वाके लॻा पिया आहिनि ॾंदनि हिननि जा। सो हिते बादशाह बि हैरान थी वियो। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त ॾिस भला जांच कर, इहा कहिड़ी मुसीबत आहे, छा आहे इहो पोड़ी खे मारे वई आहे। सो नेठि हाणे हिकिड़ी राति छुटी। सो हाणे बादशाह जा पग मट यार ॿई ईंदा हुआ, ख़ैरनि जो कचहरियूं वचहरियूं थींदियूं हुयूं हिननि जूं। सो इन जिन चुड़ैल जे बारे में ज़िक्र बि बादशाह कयो। सो उहो बि लीमू ऐं काको जुमू ॿई जेको चवणु लॻा, सो वाक़ई बादशाह साहिबु इहे त शयूं आहिनि, चुड़ैल बुड़ैल थी सघे थो हुजे, ऐं अहिड़ो हुजे को ज़नावर हुजे, को आदमखोर हुजे, हले छा हो ख़बर कोन्हे। सो नेठि हाणे उन शइ उन चुड़ैल जो त अतो न पतो। हाणे हिते हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो। सो वरी ॿी राति इहो साॻी चुड़ैल आई, वरी बि हिकिड़ो खून करे हली वई। सो हिते सुबुह जो वरी ख़बर पई त वरी हिकिड़ो ॿियो क़तल। तो बादशाह वरी वज़ीर खे मोकिलियो, वज़ीर आयो वरी उन्हनि जे घर भातियुनि सां मिलियो ऐं पुछा करणु लॻो त ॾियो ख़बर छा मसइलो आहे,
कहिड़ी मुसीबत छा आहे। सो उन्हनि बि इहा साॻी हक़ीक़त कई त चुड़ैल का आहे, हेॾा वार हेॾा ॾंद, पोड़ी वरी बि मारिजी वई। सो वज़ीर आयो अची बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाईं त बादशाह सलामत हीअ मसइलो अथई। तो बादशाह हिते हैरान थी वियो, हाणे परेशान थी वियो त करे त आख़िर करे छा। सो बादशाह वज़ीर खे चवणु लॻो त वञी ॾिसी आहे कहिड़ी मुसीबत आहे, जांच करियो, राति जो पहरा ॾियो, चौकीदारियूं ॾियो ऐं इन शइ खे झले पकिड़े मूंॾां खणी अचो। हाणे वज़ीर वीचारा नौकर सिपाही हाणे उहे बि को डिॼनि वग़ैरह हेॾां होॾां। सो नेठि उहो सिपाही उहे नौकर वज़ीर हेॾां होॾां हाणे उन ॻोठ में हुते हुते पहरो ॾियणु लॻा त हाणे इहा मुसीबत किथां अचे। सो नेठि हिकिड़ी राति ॿीं राति सा चुड़ैल वग़ैरह न आई। सो हिकिड़ी राति वरी बि इहे वज़ीर ऐं इहे नौकर सिपाही को हिते को हुते पहरो ॾियणु लॻा त इहा चुड़ैल का जिन भूत को जेको आहे या को आदमखोर को ज़नावर जेको बि आहे सो उनजे इंतज़ार में। सो हाणे वेठा हुजनि उहे। सो नेठि खैरनि जो अची राति जे अहिड़े टाइम में अची चुड़ैल कड़को कयो। हिकिड़े सिपाही ॾिठो तो उनखे अची डपु ॾियो, हेॾा वार हेॾा ॾंद अची उनखे डपु ॾियो। उहो त माॻे रड़ूं करे भॼणु लॻो भॼी अची ॿिए सिपाही वटि आयो, चवणु लॻो त हीअ चुड़ैल आहे हिकिड़ी। सो आहे सभिनी खे थियो डपु। सो सभु अची भाॼी अची बादशाह वटि पुॻा राति जे टाइम में, वज़ीर बि हुजे हुते। सो नेठि हक़ीक़त करे ॿुधायो त चुड़ैल आहे, जिन आहे, हेॾियूं अखियूं आहिनि त हेॾा ॾंद आहिनि त हेॾा वार आहिनि, आहे चुड़ैल। चुड़ैल जो सफ़ा रूप माना चुड़ैल आहे सफ़ा ख़तरनाक। ईअं पे ॾिठी त सम्झि माना सिपाही चवणु लॻो त माना आऊं सम्झि त विस ते। बादशाह ऐं वज़ीर खे ॿुधाइणु लॻो हाणे ॿिया बि हुजनि, हाणे सभिनी खे डपु थिए त वञे केरु आख़िर होॾां। सो नेठि उन राति बि वरी हिकिड़ो क़तलु थी वियो, वरी बि चुड़ैल हिकिड़ो माण्हू मारे थी रवानी। हाणे बादशाह वीचारो परेशान त आख़िर मसइलो छा आहे। हाणे इहा चुड़ैल आहे ख़बर कोन्हे या को माण्हू आहे को अहिड़ो भेस करे पियो हले। हाणे हिन टाइम में बि इहे चुड़ैलूं ऐं जिन त थी नथा सघनि। सो हाणे खैरनि जो अची राति थी बादशाह वटि आयो उन वारो यार काको लीमो। सो हाणे हुननि कचारी बचारी कई पाण में, काफ़ी टाइम हेॾां होॾां कचारी बचारी करे। सो हाणे राति जो टाइम में माना घर खां ॿाहिरि को निकिरंदो ई कोन हो। हाणे सभिनी खे अची ख़ौफ़ डपु हेॾां होॾां थींदो हो। सो हाणे बादशाह जा सिपाही वग़ैरह हेॾां होॾां उहे बि हरभरू ॿाहिरि माना कोन निकिरंदा हुआ। उहे सोचंदा हुआ त मथां चुड़ैल इहो हले छा आहे, को ज़नावर को जानवर का चुड़ैल जिन भूत मथां इन जे वर चढ़ी वञूं। सो उहे बि कोन निकिरंदा हुआ ऐं माण्हू ॻोठ वारनि में अची ख़ौफ़ थियो, ॿ टे खून थी हलिया भणिया चुड़ैल जे हथां हले, चुड़ैल बि छा हुई, कहिड़ी बला हुई, कहिड़ी मुसीबत हुई। सो उहे बि वीचारा कोन निकिरंदा हुआ। काके लीमे जी ख़ुदा फिटाई। सो आयो बादशाह वटि कचारी जे लाइ। उन राति को काको जुमो बि कोन आयो। हाणे काको लीमो आयो बादशाह वटि कचारी करण जे लाइ, काफ़ी टाइम कचारी कई हेॾां होॾां। सो नेठि हाणे लीमो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत हाणे कचारी पाण जाम कईसीं, हाणे आउं वञा थो घर। सो हिते बादशाह चवणु लॻो काके लीमे खे त भले ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे, तूं वञ तुंहिंजे घर। सो राति जो जाम टाइम थी वियो। सो हाणे उहो काको लीमो निकितो बादशाह जे महल मज़ा थी मोकिलाए पंहिंजे घर ॾांहुं रवानो। हाणे चुड़ैल उन ताड़ में। सो हाणे ॻोठ जा सभु दर दरवाज़ा इहो घर घिटियूं सभु बंदि हेॾां होॾां, माण्हू सफ़ा पंहिंजे घरनि ताईं महदूद। सो चुड़ैल जे वर काको लीमो चढ़ी वियो। सो चुड़ैल छा कयो, हाणे चुड़ैल ॾिठो त हीअ हमरा वञे पियो, हाणे वञे उहो काको लीमो पियो। सो चुड़ैल छा कयो जो उन काके लीमे ते कयो वार, काके लीमे खे कई पूरो। सो हाणे उहो उते ई पूरो थी वियो। चुड़ैल हुनजा कम लाइ हली वई। हाणे खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त ख़बर पइजी वई त काको लीमो वियो। सो वज़ीर आयो हुते ॾिसे त वाक़ई बादशाह वारो यार काको लीमो सो बि मोकिलाए वियो। सो हाणे वज़ीर आयो अची बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत तो वारो यार काको लीमो वियो। सो बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त अड़े छा थो चई, छा थियो काके लीमे खे। सो वज़ीर सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त ही वाक़ियो थी वियो। बादशाह चवणु लॻो मार भणिया, इहा त मारे यार खे बि जेको आहे सो न छॾी, हाणे सफ़ा इहा त न वॾी ॻाल्हि थी वई, हाणे मुंहिंजो यार बि वियो हलियो, काको लीमो मोकिलाए वियो। सो नेठि हाणे बादशाह वीचारो परेशान, हाणे छा करे। हुनजो संगत वारो यार जेको हो सो काको लीमो सो बि मोकिलाए वियो, बाक़ी रहियो काको जुमो। हाणे बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, अवां वटि ही हेॾा सिपाही नौकरी हू पाण वटि आहिनि, तूं सॼो संभालो सॼो हिसाबु किताबु, अवां खां इहा शइ नथी झलिजे, इनखे झलियो मारियो, ख़बरचार वठो किथे जी भला आहे, कीअं छा आहे, अवी उनखां ॾिजो पिया। तो वज़ीर ऐं सिपाही चवणु लॻा त बादशाह सलामत तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर हाणे मेन मसइलो आहे मौत जे मुंहं में वञे केरु। हाणे जेको बि उॾां वञे थो माॻे मरे थो। हाणे तव्हां त ॻाल्हि कई आहे, पर हाणे इनखे मुंहुं आख़िर कीअं ॾियूं।
सो वज़ीर चवण लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत माठि करे वेह, पोइ ॾिसंदासीं पंहिंजे हिसाब सां जीअं अहिड़ो को मौक़ो को अहिड़ो वक़्तु मिलियो त इन्हीअ चुड़ैल खे पाण क़ाबू कंदासीं। पोइ चुड़ैल आहे या ॿी का बला आहे पर इन खे क़ाबू कंदासीं। फ़िलहालु तूं बि पंहिंजो पाण खे महफ़ूज़ कर। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे। सो बादशाह खे बि अची खुटको थियो। तो बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु वज़ीर जी ॻाल्हि सची आहे। हाणे बादशाह जे दिलि में इहो ख़्यालु अची वियो त राणी खे वञी सम्झायां त माना राणी केॾी महिल वर न चढ़ी वञे। सो हाणे हिकिड़ी राति बादशाह आयो राणी जे कमरे में। राति जो जाम टाइम हुजे अहिड़ो। तो बादशाह आयो राणी जे कमरे में, राणी जी जांच करणु अची ॾिसे त राणी हुजे ई न। बादशाह चवणु लॻो मार बणिया, हिन कमरे में राणी आहे ई कोन। राणी हींअर राति जो किॾां वई? हाणे असुल उहा चुड़ैल उन राणी में हुजे। हाणे उहा चुड़ैल उन राणी में हुजे। सो राणी हाणे चुड़ैल जो ज़ोर हुजे उन राणी में। राणी छा करे? सो उन में अचो वञे, सा उहा राणी निकिरियो वञे हली। सो बादशाह ॾिठो त उहा हुजे ई न। बादशाह परेशान थी वियो त राणी अलाए किॾां वई हली। हाणे राणी त वई हली पंहिंजे हिसाब सां, हुन में चुड़ैल अची वई। सा वई कंहिंजो खून पीअण, कंहिंजो रतु पीअण। हाणे बादशाह आयो पंहिंजे कमरे में सुम्ही रहियो। तव्हांजो जॾहिं सुबुह थियो त वरी ॻोठ में हिकिड़ो ॿियो बि चट। इहा बि ख़बर अची बादशाह खे पई। सो हाणे बादशाह वीचारो परेशान हुजे। बादशाह आयो ईअं महल मुंहिंजो फेरो फेरो ॾींदे अची राणी वटि। राणी कमरे में मौजूदु हुजे। सो बादशाह चवणु लॻो राणी खे त ॻाल्हि ॿुधरनि, तूं राति हुएं कोन। हीअ ॻोठ में हीअ बादशाह में वॾा मसइला लॻा पिया आहिनि। का ज़नावर आहे, का चुड़ैल जिन हले पई, ऐं तूं वतेंदी अलाए किथे गाइब आहीं। ख़्यालु कर माना उन चुड़ैल ऐं जिन बिन उन ज़नावर जे वर न चढ़ी वञी। सो राणी चवणु लॻी त न, तव्हां टेंशन न करियो, आउं हिते ई हुउसि, मूंखे निंड अची वई। सो राणी इहा ॻाल्हि करे बादशाह खे ॿुधायो। तो बादशाह बि इन ॻाल्हि ते को तवजा वग़ैरह कोन ॾिनूं। तो हाणे हिकिड़ी राति छुटी, ॿी राति वरी बादशाह आयो राणी जी जांच करणु, त राणी वरी कमरे में न हुजे। राणी हिते कमरे में न हुजे। बादशाह वरी परेशान थियो त ऐं चवणु लॻो त राति जो टाइम में सफ़ा ई 12-1-2 जो टाइम में राणी जी जांच करणु आयो, राणी वरी आहे ई कोन। राणी मार पए वञे किॾां थी। सो बादशाह खे परेशानी। बादशाह इहो हुजे ज़हन में त राणी खे मथां चुड़ैल उहा ॾाइण को छा आहे जेको मारे न वञे। हाणे बादशाह हिते हुते राणी खे ॻोल्हणु लॻो पर राणी जो अतो न पतो। बादशाह वरी इहो जांच वांच करे हेॾां वरी पंहिंजे कमरे में सुम्ही रहियो। तव्हांजो वरी अची सुबुह थियो। सो बादशाह आयो अची ॾिसे त राणी कमरे में सुती पई हुजे। सो बादशाह वरी चवणु लॻो राणी खे त रन राति तूं हुएं कोन, तोखे मूं घणी ॻोल्हियो हेॾां होॾां पर तूं मूंखे लधे कोन, ऐं तूं किथे वएं? सो राणी चवणु लॻी त आउं हिते ई हुउसि, मूंखे त निंड अची वई, मूंखे का ख़बर कोन्हे, आउं हिते ई हुउसि। तो बादशाह चवणु लॻो त वञी धूड़ पा, ख़बर कोन्हे किॾां थी वञे, छा थी करे, तुंहिंजी का ख़बर नथी पए। सो नेठि उन राति को राणी वई। सो वरी बि को खून थी हलियो। बादशाह खे वरी ख़बर हुई। बादशाह चवणु लॻो त हाणे कमु पिया लहनि बादशाही जा, माण्हू माॻे लॾे वेंदा हलिया, बादशाही में रहंदो केरु कोन। वज़ीर खे चवणु लॻो सो सॼी बादशाही मुंहिंजी ख़तमु ऐं तबाह ऐं बर्बाद थी वेंदी हली, ऐं ख़बर न आहे छा आहे कहिड़ी मुसीबत आहे। वज़ीर ते बादशाह कावड़जी पियो, ऐं अव्हां खां इहो कमु बि नथो थिए। सो नेठि बादशाह ॾाढो कावड़ियो उन वज़ीर ते। सो चवणु लॻो त हाणे कीअं बि कर, कुझु बि कर, पर इन शइ खे झलणो आहे सो झलणो आहे। सो वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, बिल्कुलु आउं कोशिशि पंहिंजे हिसाब सां पूरी कंदसि। हाणे हिकु चकर बादशाह वज़ीर खे चयो त हाणे अॼु राति वञी पहरो ॾे, तूं ख़ुदि वञी सिपाहियुनि सां गॾु वञी पहरो ॾियो। सो हाणे वज़ीर कुझु सिपाही वग़ैरह हेॾां होॾां निकिरी ऐं अची सो ॻोठ जी घिटियुनि में हिते हुते दर दर हेॾां होॾां, को हुते बीठा को हुते बीठा, पोइ मिड़ी हिकिड़ो न बीठो पर ॿ थी सॼे ॻोठ सॼे इलाइक़े में माना हुते थी बीठा। हाणे सॼी राति पहरो ॾियणु लॻा, चौकीदारी ॾियणु लॻा त भञा इजोती अचे या मुसीबत इजोती अचे, पर उन राति न आई। सो ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी वज़ीर आयो बादशाह वटि। बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, घणी जांच वग़ैरह कईसीं, सो घणी असां चौकीदारी वग़ैरह न थी, पर राति न अतो न पतो, का बि शइ अहिड़ी का आई कोन, न को चुड़ैल आई, न को का इहो ज़नावर जानवर अलाए छा आहे ख़बर कोन्हे, का शइ बि कोन हुई, ऐं असीं वरी आयासीं। सो हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त हाणे चलो ठीकु आहे, जेकर राति न आई आहे त वरी वञिजो, अॼु जांच कजो। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, बिल्कुलु ठीकु आहे, अॼोकी राति बि पहरो बरो ॾींदासीं। सो हाणे वज़ीर चवणु लॻो सिपाहियुनि नौकरनि खे त हाणे हीअं करियो, अॼु राति पाण हिते पहरो वग़ैरह जाम ॾिनोसीं, हाणे थोरो वरी अॻियां हलूं था, थी सघे मथां उते वार करे। सो हाणे वज़ीर ऐं कुझु सिपाही वग़ैरह हेॾां होॾां सो थोरो वरी ॿिए ॻोठ में परियां थोरो विया, वरी उते पहरो बरो ॾियणु लॻा, चौकी ॿौकी ॾियणु लॻा।
सो हाणे उन्हीअ राति को जुमू बि आयो बादशाह वटि कचारी जे लाइ। सो हिते बादशाह चवणु लॻो त जुमे खे यार ॻाल्हि ॿुध, मारो यार काको लिमू उनखे बि को अले ज़नावर आहे, अले छा आहे, को आदम खोर आहे या चुड़ैल आहे, को जिन भूत। हाणे जीअं ॻोठ वारा त इहो ई चवनि था त हेॾा वार आहिनि, हेॾा ॾंद आहिनि, चुड़ैल वुड़ैल आहे। सो हाणे ख़बर कोन्हे कहिड़ी शामत अची बादशाही पाण वारी ते किरी आहे। सो ॿिली तूं ख़्यालु कर, मारो यार लीमू अॻे मोकिलाए वियो, मथां तूं उन चुड़ैल जे वर न चढ़ी वञी। सो जुमू चवणु लॻो त न, अलाह रहम कंदो, जे हूंदी हयाती त बची वेंदासीं, जे हूंदो मौत त पोइ वें मरी वेंदासीं। तो नेठि हिननि कचारी बचारी जाम कई हेॾां होॾां। सो हाणे जुमू चवणु लॻो बादशाह खे त यार ॻाल्हि ॿुध, हाणे आउं वञा थो, जाम टाइम थी वियो आहे, कचारी बचारी कईसीं, हाणे आउं वञा थो पंहिंजे घर। तो बादशाह चवणु लॻो जुमे खे त ॿिली ख़्याल सां वञी, मथां किथे चुड़ैल बुड़ैल या को ज़नावर वग़ैरह को छा आहे जेको बि तूं फिरी न अचे। तो जुमू उन बादशाह खां मोकिलाए हाणे हलंदे हलंदे थोरो ई अॻियां ई वियो महल खां। महल थोरो परे हो, हाणे कुझु विखूं कुझु कदम खणी वियो त अॻियां आया चुड़ैल गॾिजी वई। हल बणिया जुमे जो त हीअं ई फाटी पियो। जुमू चए त घोड़ाड़े ही मरी वियासीं, हीअ नेठि चुड़ैल अची वई। अबा चुड़ैल उन जुमे खे उते ई पूरो कयो, मारे ऐं जो रत पीअं थी रवानी। हाणे वज़ीर ऐं सिपाही वग़ैरह थोरा परियां हुआ ॻोठ में, सो उन्हनि खे ख़बर ई न पई। हाणे हू सॼी राति हिते पहरो ॾियणु लॻा, जुमू हिते मोकिलाए वियो त चुड़ैलुनि जो कमु करे वेही। सो हाणे जॾहिं अची सुबुह थियो, वज़ीर ऐं सिपाही उतां निकिता आया, अची ॾिसनि त घस ते जुमू मोह पियो हुजे। अड़े वज़ीर चवणु लॻो त हीउ जुमू भाई तो राति बादशाह वटि कचारी जे लाइ आयो ऐं पाण हिते पहरो कोन ॾिनोसीं, हीउ उतां कचारी करे बादशाह खां वापसी आयो पिए थो, थी सघे थो उन चुड़ैल या उनजे वर चढ़ी वञो। सो नेठि वज़ीर दौड़ंदो आयो अची बादशाह वटि। बादशाह खे चवणु लॻो त बादशाह तो वारो यार जुमू बि वियो। बादशाह चवणु लॻो हाणे भणिया काको लीमू बि वियो, पर काको जुमू बि वियो, छा थियो? तो हिते वज़ीर चवणु लॻो त थियो उहो जीअं काके लीमे सां थियो। तो बादशाह वीचारो परेशान थी वियो। बादशाह चवणु लॻो त हाणे भणिया मारा यार ॿई विया हलिया। तो बादशाह मागे कावड़जी पियो वज़ीर खे त वज़ीर ॾे ख़बर तो बि भला किथे बि चौकीदारी ऐं पहरेदारी ॾिनी। सो हिते वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, ॻाल्हि हीअं हुई जो हिकिड़ी राति असां हिते ॾिनीसीं पहरेदारी, सो असां सोचियो त हाणे हिते कोन थी, महल ॿल वेझो आहे, सो हाणे इन जे करे असां वरी परे वियासीं, परे ॻोठ में। सो उते पहरेदारी असांखे कहिड़ी ख़बर त हीउ जुमू को तव्हां वटि कचहरी ते आयो हो, सो हिन जा था कमु लहनि। सो हिते बादशाह चवणु लॻो भणिया ज़ुल्म थी वियो। सो नेठि बादशाह वारो यार काको लीमू बि वियो, काको जुमू बि वियो, ॿई ॼणा थिया पूरा, चुड़ैल कमु कया पूरा। हाणे हिते बादशाह परेशान थी वियो। बादशाह चवणु लॻो त हाणे मारी बादशाही ख़तमु थी वई, ॻोठ जा माण्हू मरी विया, मारो यार जुमू बि वियो, मारो यार लीमू बि वियो। हाणे इहे ॿई मुंहिंजा यार विया हलिया, ॻोठ जा काफ़ी माण्हू बि विया हलिया। हाणे अलाए कहिड़ी मुसीबत, अलाए कहिड़ी शामत, अलाए कहिड़ी चुड़ैल जिन भूत आहे जेको तबाही करे छॾी आहे। सो हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त हाणे तूं हीअं कर, वञी को नजूमी, को फ़क़ीर, को पोतल बोतल हुजे उनखे वठी आ त उन खां ख़बरचार वठूं। सो हिते वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, बिल्कुलु आउं वञा थो, ॾिसां थो को नजूमी हुजे या को अहिड़ो फ़क़ीर वक़ीर हुजे पोतल, सो उन खां ख़बरचार वठूं था। हाणे वज़ीर निकितो कंहिं तमामु पोतल नजूमी या फ़क़ीर जी पुछा बुछा कंदे। हाणे हणंदे हणंदे हिकिड़े फ़क़ीर वटि अची पुॻो वज़ीर। तो वज़ीर सॼी हक़ीक़त करे उन फ़क़ीर खे ॿुधाए त हीउ मसइलो हीअ, तूं हल। हाणे वज़ीर उन फ़क़ीर खे वरितो। हाणे हणंदे हणंदे अची बादशाह जे महल में पुॻा। सो हिते बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वठी आया इन फ़क़ीर खे। सो वज़ीर चवणु लॻो त जी बिल्कुलु आउं इन खे वठी आयुसि। तो बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त पोइ भला हीउ फ़क़ीर पोतल बोतल आहे, कंहिंखां ख़बरचार हेॾां होॾां वरिती थी, पाण खे सही ॿुधाईंदो। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां परेशान न थियो, तव्हां टेंशन न वठो, बाक़ी आउं तमामु पोतल आहियां, जेको मुंहिंजे इल्म में हूंदो, जेको मुंहिंजी ॼाण में हूंदो, सो आउं तव्हांखे ॿुधायां थो। सो हाणे फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, आउं पंहिंजी पढ़ाई करियां थो ऐं ख़बर वठां थो त कहिड़ी भला आहे। सो हिते बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त भले ठीकु आहे, तव्हां इहा पंहिंजी पढ़ाई शुरू करियो। हाणे फ़क़ीर लॻो पढ़ाई करणु। पढ़ाई कंदे 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 सो इहा चुड़ैल तमामु ज़ोर हुजे, सो नेठि पढ़ाई रुकिजी वई ऐं फ़क़ीर अखियूं खोलियूं। त हिते बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर साहिबु ॾे ख़बर तोखे छा थी वियो। तो फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, कमु घणो आहे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी फ़क़ीर जी, सो बादशाह जा वाइसर ई गुम थी विया। सो बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त पोइ भला ॾे ख़बर
कहिड़ो कमु घणो आहे, छा मसइलो आहे, थोरो ॿुधा त सही। सो फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, चुड़ैल हिते तुंहिंजे महल में रहे थी, चुड़ैल तुंहिंजे महल में अथई, बाक़ी आहे तमामु ज़ोर, हिन में आऊं हथु न विझंदसि। जे अगरि मूं हथु विधो त इहा कम ई लाहे छॾंदी, तमामु पुराणी पोतल चुड़ैल अथई। सो आऊं हिन में हथु न विझंदसि, बाक़ी रहे तुंहिंजे महल में थी। हाणे बादशाह खे फ़क़ीर एतिरो कुझु ॿुधायो, बादशाह जा माॻे वाइसर गुम थी विया। बादशाह चवणु लॻो चुड़ैल हिन महल में, अड़े हाणे त कमु था लहनि। सो फ़क़ीर एतिरो कुझु चई उन महल मञा थियो रफ़ू चकर, फ़क़ीर भॼी वियो। हाणे बादशाह ऐं वज़ीर परेशान, सो चवणु लॻा त चुड़ैल हिन महल में, हाणे ख़बर किथे। हाणे बादशाह वज़ीर सिपाही नौकर हाणे डिॼंदे डिॼंदे महल में पिया ॻोल्हिनि उन चुड़ैल खे। हाणे महल तमामु वॾो हुजे, सो हिते हुते हिते हुते ॻोल्हण लॻा चुड़ैल जो न अतो न पतो। हाणे चुड़ैल दरअसल ईअं हुजे ई न, सो हाणे चुड़ैल त हुजे उन राणी में, सो राणी में ईंदी हुई, सो सॼो कमु करियो, राणी हूंदी बसि वेंदी कमु करियो ईंदी, चुड़ैल उन में ईंदी हुई, उनजे जिस्म में ईंदी हुई। सो हाणे उन्हनि खे इहा कहिड़ी ख़बर त को राणी जे जिस्म में हुजे। फ़क़ीर अधा रोटी ॻाल्हि करे भॼी वियो। हाणे हेॾां होॾां ॻोल्हे ॻोल्हे हेॾां होॾां बादशाह ऐं वज़ीर सिपाही मरी विया, पर महल में चुड़ैल जो अतो न पतो। सो अची वरी वापसीअ जी दरबार में गॾु थिया। सो बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त ॾे ख़बर, फ़क़ीर भाया तो ईअं ई कूड़ हणी वियो आहे, चुड़ैल हुजे हा त मिली वञे हा, चुड़ैल हिते ॾिसिजे ई कोन थी। सो वज़ीर चवणु लॻो त बिल्कुलु बादशाह सलामत, ॻाल्हि सही आहे, पर चुड़ैल जो अतो न पतो। हाणे इहो फ़क़ीर त चई वियो, पर हाणे हिते त हुजे हा त लाज़मी पाण खे मिले हा, पाण सॼो महल ॻोल्हियो आहे। बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सची आहे। सो हाणे बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त हाणे तूं हीअं कर, इहो फ़क़ीर त भॼी वियो आहे, हाणे इहे जेके शामतूं आफ़तूं आहिनि इहे फ़क़ीरनि पीरनि नजूमी इन्हनि खे ख़बर पवंदी। तूं हीअं कर, वरी ॿियो को ॾिस को अहिड़ो पोतल हुजे जेको इन शइ खे ख़तमु करे, वञी ॾिस को इहो ॻोल्हे आ। सो हाणे वज़ीर निकितो, वरी बि ईअं हणंदे हणंदे हिकिड़ो नजूमी मिली वियो। नजूमी तमामु पोतल हुजे, ताक़तनि में ज़ोर हुजे। सो नजूमी सां उन वज़ीर सॼी ॻाल्हि ॿोल कई। सो नजूमी चवणु लॻो त भले ठीकु आहे, खणी कहिड़ी चुड़ैल हुजे, कहिड़ी बि शामत आफ़त हुजे, जिन भूत हुजनि, देव हुजनि, छा बि हुजनि, पाण उनखे क़ैद करे छॾींदासीं। सो वज़ीर चवणु लॻो त पोइ हल महल में। सो नेठि वज़ीर उन नजूमी खे वठी अची बादशाह जे दरबार में पेश कयो। सो बादशाह बि वज़ीर सां उहे साॻी सुवाल पुछा कई त ॾे ख़बर ही नजूमी कमु वमु करे वेंदो या न। सो नजूमी चवणु लॻो त हा हा, तव्हां टेंशन न वठो, बाक़ी तव्हां छुटा आहियो। तो बादशाह चवणु लॻो उन नजूमी खे त हाओ यार, अॻु में बि हिकिड़ो फ़क़ीर आऊं वठी आयो हुउसि, फ़क़ीर हिते आयो, उन बि तो वांगुरु ईअं ॻाल्हि कई, पर आख़िर में भॼी जान छॾाई हुउसि। सो नजूमी चवणु लॻो उन बादशाह खे त न, उहो फ़क़ीर हो, आऊं नजूमी आहियां, तमामु पोतल आहियां, जेका बि शामत आफ़त हूंदी उनखे कढंदसि। तो बादशाह चवणु लॻो नजूमी खे त पोइ ॿिली महिरबानी कर, वारो कर, जेका शइ हुजे ख़तमु कर, बाक़ी कमु लाहे छॾिया आहिनि। सो हाणे नजूमी लॻो पंहिंजी पढ़ाई वढ़ाई करण, हेॾां होॾां पढ़ाई करे 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 सो नेठि उन बादशाह खे ॿुधाईं त बादशाह सलामत, चुड़ैल हिन महल में। बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह चवणु लॻो नजूमी खे त यार, चुड़ैल हिन महल में, फ़क़ीर आयो उहा बि ॻाल्हि करे त चुड़ैल हिन महल में, ऐं असां त सॼो महल ॻोल्हियोसीं, पर चुड़ैल लभे ई कोन थी, मिले ई कोन थी। हाणे तव्हां बि इहा ॻाल्हि पिया करियो, आख़िर इहा चुड़ैल आहे त आहे किथे, असांखे ॿुधायोसीं जीअं हिनखे वञी क़ाबू त करियूं। हाणे बादशाह मिड़ी ईअं दॿ ॾेई छॾी, हाणे चुड़ैल खे थो बादशाह क़ाबू करे। सो नेठि नजूमी चवणु लॻो त बादशाह सलामत, चुड़ैल तव्हांजी ज़ाल राणी में आहे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, बादशाह जा वाइसर ई गुम थी विया। बादशाह चवणु लॻो नजूमी खे त चवीं छा पियो, चुड़ैल ऐं मारी ज़ाल में, ईअं कीअं थो थी सघे। तो नजूमी चवणु लॻो त बिल्कुलु चुड़ैल हुनजे जिस्म में आहे, ऐं हुनखे हिकिड़े हंधां चोटी आहे। सो राति जो हुनजे जिस्म में चुड़ैल अचे थी, सो पंहिंजो कमु करियो, माण्हू मारियो, खून वून रत बत पियो, ऐं वरी वापसी हिते ई पंहिंजे महल में छॾियो राणी खे, ऐं हुनजे जिस्म मां हली थी वञे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, बादशाह जा वाइसर ई गुम थी विया। बादशाह चवणु लॻो नजूमी खे त ईअं थी नथो सघे। नजूमी चवणु लॻो त बिल्कुलु जीअं आहे ईअं मूं तोखे ॿुधायो आहे। तो बादशाह चवणु लॻो त हाणे मुंहिंजी ज़ाल राणी किथे वञे न अचे, हुनखे इहा चुड़ैल किथे चोटी, किथे लॻी, किथे हिन जे जिस्म में आई। सो हिते नजूमी चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांखे बिल्कुलु हर शइ आऊं वाज़े करे ॿुधायां थो। सो बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु ॿुधा मूंखे। सो हिते
नजूमी चवण लॻो त बादशाह सलामत तव्हां हिकु चकर तुंहिंजे सस ऐं सहुरे जे घर वियो में तूं ऐं राणी विया हो। बादशाह चवण लॻो त बिल्कुलु असीं विया हुआसीं। चई पोइ भला वाट ते आया भई हिकिड़ो गेदुड़ी जो वणु पुराणो हो वॾो। बादशाह चवण लॻो त हा बिल्कुलु हो। नजूमी चवण लॻो त उते राणी ज़िद कयो गेदुड़ा खाइण जे लाइ ऐं राणी उते गेदुड़ा खाधा हुआ। उन गेदुड़ी जे वण में हुई उहा चुड़ैल। उन मज़ा उहा चुड़ैल राणी खे चोटी आहे, छो त राणी गेदुड़ा खाधा उन जा, सो उहा चुड़ैल राणी खे चोटी वई आहे। उन ॾींहं खां वठी इहे कमु सभु पिया थियनि। बादशाह चवण लॻो त मार भञा रन निभागी खे चयोमि घणी न गेदुड़ा खा, गेदुड़ा बि को खाइण जा आहिनि। निभागी नेठि गेदुड़ा खाधा ऐं चुड़ैल उनजे जिस्म में चोटी। मारो यार काको लीमू बि वियो त काको जुमू बि वियो, पर ॻोठ जा ॿिया माण्हू बि विया लिया। नेठि रन न मञी रन कमु लाहे छॾिया। बादशाह चवण लॻो नजूमी खे त बिल्कुलु ॻाल्हि तुंहिंजी 100% सही, ॻाल्हि सोराना तो सही कई आहे, ईअं ई आहे, ईअं ई आहे। नेठि वाक़ई मुंहिंजी ज़ाल मुंहिंजी रन उते गेदुड़ा खाधा हुआ। नेठि घणी उनखे रुकियमि, पर हाणे गेदुड़ा बि को खाइण जा आहिनि। न मञी गेदुड़ा खाधई, चुड़ैल खे गॾु खणी आई। हाणे इहे ई शामतूं आहिनि। ऐं हिते बादशाह चवण लॻो नजूमी खे त बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि इहा बि सही आहे। वाक़ई राति राति जो आउं वेंदो हुओ त जांच करणु मुंहिंजी ज़ाल राणी जी, कमरे में हूंदी कोन हुई। हाणे मूंखे त इहा ख़बर कोन्हे त का चुड़ैल इन जे जिस्म में आहे। हीअ वेंदी हुई कंहिंजो न कंहिंजो खून पीअणु, रतु पीअणु। मार बणिया मुसीबत, चुड़ैल सॼा कमु लाहे छॾिया। राणी न गेदुड़ा खाया त कमु न थी विया ईअं। हाणे बादशाह चवण लॻो नजूमी खे त चलो ठीकु आहे, राणी त हुए ॿेड़ी ॿोड़ी गेदुड़ा खाधा, हुनजो त कमु हुए थियो। चुड़ैल लॻी हुनजे जिस्म में, पर बादशाह जा माण्हू बि कई मारिजी विया। हाणे हीअं करे जो इन्हीअ मारी ज़ाल राणी जेका मारी रन आहे इन जे जिस्म मां भला इहा चुड़ैल त कढ, जीअं जान त छुटे इनखे क़ैद कर। नजूमी चवण लॻो त भले ठीकु आहे। नजूमी चयो त हाणे तूं हीअं कर, बादशाह खे चवण लॻो तूं हीअं कर जंहिंमें राणी कमरे में वेठी हुन कमरे खे कर बंदि। बादशाह ईअं कयो, वियो जंहिंमें राणी वेठी हुन कमरे खे बादशाह बंदि करे आयो। हाणे नजूमी आयो। हाणे बादशाह कुझु सिपाही हुन राणी जे कमरे जे ॿाहिरां दर बंदि हुजे। नजूमी लॻो पढ़ाई करणु। हाणे पढ़ाई कंदे 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 नेठि उन चुड़ैल खे कयईं क़ैद हुन मंझि। का अहिड़ी शइ खणी आयो हुन मंझि चुड़ैल खे क़ैद करे आई। नजूमी चवण लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, हाणे तव्हांखे परवाह न आहे। हाणे इहा चुड़ैल थी वई मूं वटि क़ैद, मूं हुनखे करे छॾियो आहे क़ैद। हाणे राणी जे जिस्म मां वई हली आहे। हाणे अव्हां जी बादशाह सां इहा शामत आफ़त लथी, जेको थियणो हो सो थी वियो। हाणे इहा चुड़ैल मूं क़ैद करे छॾी आहे मूं वटि। हाणे राणी जे जिस्म मां वई हली आहे। नेठि नजूमी एतिरो कुझु चई थियो रवानो। हाणे बादशाह राणी जो दर खोलियो। नजूमी त हलियो वियो, बादशाह राणी जो दर खोलियो आयो। आहिस्ते आहिस्ते रिड़ी संदसि ज़ाल राणी वटि। हाणे बादशाह खे डपु बि थिए। बादशाह चवण लॻो राणी खे ॾे ख़बर हाणे तूं सही आहे। राणी चवण लॻी त हा आउं सही आहियां, मूंखे छा आहे। बादशाह चवण लॻो तुंहिंजे मुंहं में धूड़ आहे, ॿियो छा आहे। तोखे चयुमि त गेदुड़ा न खा, न खा, नेठि गेदुड़ा खाधई। तुंहिंजे जिस्म में तूं चुड़ैल खणी आयो। मारो यार काको लीमू बि मोकिलाए वियो, काको जुमू बि मोकिलाए वियो, ॻोठ जा माण्हू बि मोकिलाए विया। तोखे चयमि न गेदुड़ा न खा, हाणे गेदुड़ा बि को खाइण जा आहिनि। तो गेदुड़ा खाधा, उन मज़ा तोखे चुड़ैल चोटी। सॼो मसइलो हक़ीक़त करे उन राणी खे ॿुधायो। राणी चवण लॻी बादशाह खे त छा एतिरो कुझु थी वियो। बादशाह चवण लॻो राणी खे त हा बिल्कुलु ईअं ई थियो। हाणे इहा चुड़ैल तुंहिंजे जिस्म मञा कढाए छॾी आहे। हिते बादशाह चवण लॻो राणी खे त तोखे केॾा माण्हू वठी बि न वञे, निभागी रन मञा काशे शल खाधे पीते ई न ॾिसी उते माना खायो पीए थी हेॾां होॾां। नेठि को जिन भूत हेॾां होॾां चोटियो वञनी। नेठि बादशाह जा माण्हू बि कई वीचारा मारिजी विया। बादशाह थोरो घणो कावड़ियो। हाणे राणी बादशाह खां माफ़ी वठणु लॻी, चवण लॻी त मूंखे बादशाह सलामत माफ़ु कर, जेको थियणो सो थी हलियो। आउं त पंहिंजे वस में कोन, हाणे मुंहिंजे जिस्म में उहा चुड़ैल हुई। मूं ईअं थोरी बि कयो, हाणे उहो सॼो कमु जेको चुड़ैल जो हो। बादशाह चवण लॻो राणी खे त धूड़ वञी पा, हाणे तूं सही आहीं, चुड़ैल तुंहिंजे जिस्म मां निकिरी वई आहे। हाणे बादशाह आयो वज़ीर वटि। वज़ीर खे चवणु लॻो त हाणे वञी ॻोठ में पड़ो बड़ो घुमाए छॾ, चई छॾी आहे शामत आफ़त ख़तमु थी वई आहे। हाणे सुकून सां आराम सां वहनि मुंहिंजी बादशाही में। वज़ीर वियो वञी ॻोठ वारनि खे सभिनि माण्हुनि खे जेका बि ॻाल्हि ॿाल्हि हुई सभु ॿुधाए छॾी। राणी में चुड़ैल हुई हेॾां होॾां। हाणे नजूमी आयो हुनजे जिस्म मां कढी ऐं हुनखे क़ैद करे खणी हलियो। हाणे अमी सही सुकून सां वेठा हुजो। वज़ीर सभिनि खे सम्झाए चई हेॾां होॾां हलियो आयो।
हाणे बादशाह ऐं राणी सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारण लॻा। चुड़ैल बि ख़तमु थी वई, नजूमी उनखे क़ैद करे छॾियो ऐं ॻोठ जा माण्हू बि सुखिया ऐं सवला वेठा हुआ वीचारा। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाइण ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।